डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद ज़ाहिद हुसैन रिंद शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर आबाद के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी सां मुलाक़ात लाइ यूनिवर्सिटी पहुतो। मुलाक़ात दौरान हिन यूनिवर्सिटी के माहौल ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त हिन ज़िले के तालीमी मैदान में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जो वजूद एक नेमत जियां आहे। ख़ुसूसी तौर ते शहीद बेनज़ीर आबाद के ॿहिराड़ियुनि सां लाॻापियल शागिर्दनि खे मुख़्तलिफ़ शोबनि में तालीम हासिल करण जो मौक़ो फ़राहम कयो वियो आहे। हिन वधीक चयो त इहा हिन ज़िले की ख़ुशनसीबी आहे जो ॿहिराड़ीअ जा शागिर्द कंप्यूटर स्किल्स के हवाले सां पंहिंजे पाण खे मञाए रहिया आहिनि। इन में को शक नाहे त हिन जनरल यूनिवर्सिटी की मौजूदगी सां गुज़िरियल केतिरे अरसे खां ज़िले की बेहतरीन तालीमी मयार उभरी रहियो आहे ऐं वधीक बहितरी अची रही आहे। जॾहिं त शागिर्दनि खे वॾे तइदाद में मिलंदड़ तालीमी स्कॉलर खे पिणु साराहियो। इन मौक़े ते डॉक्टर अमानत अली जलबानी के डिप्टी कमिश्नर हर ॾुखे सुखे मरहले में भरपूर सहकार जो यकीन ॾियारियो। मुलाक़ात दौरान यूनिवर्सिटी के डायरेक्टर फिनांस मंजूर अली सियाल, रजिस्ट्रार आसिफ अली ज़रदारी, काशिफ नूरानी, अब्दुल जब्बार बिरोही, शेर ज़मा भुट्टो और ज़ुबैर अहमद मला पिणु मौजूद हुआ।